सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीब सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जा लख शुक्राना जै रब करीम असांखे अॼु इन क़ुरानी रहमानी ऐं नूरानी महफ़िल में हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। अल्लाह जे दर ते दुआ है करीम रब असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अदा रियाज़ साहब जन पंहिंजे वालिद ऐं वालिदा माजिदा जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण जे लाइ हीअ जेका सुहिणी महफ़िल सॾाई आहे ऐं हीअ जेको ख़ैर ख़ैरात जो इहतिमाम कयो आहे, अल्लाह जे दर ते दुआ है त रब हिन जे वालिदैन जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणाए। अल्लाह उन्हनि जे मज़ारुनि ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। असां मां जनजाब अज़ीज़ करीब फ़ौत थी विया आहिनि, अल्लाह ताला हर क़ब्र में नूर ऐं सुरूर दाख़िल फरमाए। प्यारा दोस्तों, जेको दुनिया मां लाॾाणो करे वञे थो उनखे सब खां वधीक दुआउनि जी ज़रूरत हूंदी आहे। भला न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो जी? अधे रियाज़ झलियो त कोन अथव न सुभान अल्लाह चवण खां। अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो, ख़बर पवे त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे ज़हननि ताईं पहुती आहे। दुआ इबादत आहे। मदीने वारे साईं फरमाया त दुआ मुखुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। दुआ इबादत जो निचूड़ ऐं ख़ुलासो आहे। दुआ जेरनि खे फ़ाइदो ॾींदी आहे, दुआ मैयतनि खे नफ़ो ॾींदी आहे। दुआ आफ़तूं टारींदी आहे, शामतूं हटाईंदी आहे। दुआ रिज़्क़ खे कुशादो कंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो त अदुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार आहे। अञा चो सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो वरी बि चो सुभान अल्लाह। रब कंदो सदाई ख़ुशि हूंदो। जिए के माण्हू जे हथ में हथियार हुजे, के वटि किलाशन कोफ आहे, के वटि राइफल आहे, दुश्मन वेझो न ईंदो।
दुश्मन के खतरो हुंदो त हिन वटि हथियार आ मूं ते फायर करे सके तो मुंहिंजी जान वञी सके थी दुश्मन परे हटंदो आ मदीने वारे मीर फरमायो त मोमिनो तव्हां जे लाइ हथियार दुआ आहे जे वटि दुआ जो हथियार आ न आफतूं शामतूं मुसीबतूं ने का परे हटंदियूं आहिनि मदीने वारे साईं फरमायो त आसमान त मुसीबत लहे थी ऐं हेॾो बानो दुआ घुरे थो ज़मीन आसमान जे विच ते उन दुआ जो ऐं मुसीबत जो पाण में मुक़ाबलो थींदो आहे मुसीबत चवंदी आहे हेठि लहा दुआ चवंदी आहे वापसि वञ पोइ उन्हनि ॿिन्ही जो आसमान ज़मीन जे विच में मुक़ाबलो थींदो आहे बिल आख़िर दुआ अचण वारी मुसीबत के पोइ ते टारे छॾींदी आहे पर हिकड़ी जेका मुसीबत लही चुकी आहे नाज़ुल थी चुकी आहे माण्हू मुसीबत में मुब्तला थी चुको आहे गम दुख परेशानी में अची चुको आहे मदीने वारे साईं फरमायो त दुआ घुरो अल्लाह तव्हांजी इहा आयल मुसीबत विटारे छॾींदी दुआ नूर समावात वल अर्द दुआ ज़मीनुनि जो भी नूर आहे आसमाननि जो भी नूर आहे रोशनी नूर माना रोशनी ज़मीनुनि जी रोशनी दुआ है जॾहिं इंसान अंधारे में हुजे न ऊंदे में हुजे धिका ई थाबा खाईंदो आहे अखियूं आहिनि पर रोशनी न आहे कुझु नज़र न ईंदो आहे उन ऊंदाही में माण्हू थाबा खाईंदो आहे पर ओचितो जो साम्हूं बत्ती ॿरी पे रोशनी थी वञे मुझे मदीने वारे मीर फरमायो त हे इंसानो जॾहिं तव्हां खे हर पासे अंधेरो नज़र अचे ऊंदह नज़र अचे मिट मदद नथो करे वॾेरो मदद नथो करे अमीर ऑफिसर तव्हांजी मदद नथो करे हर पासे ॾों अंधारी नज़र थी अचे घबरायो न दुआ जो नूर तव्हां वटि दुआ घुरो अल्लाह ताला दुआ जे सदके तव्हां जूं आफ़तूं मुसीबतूं शामतूं टारे छॾींदो ऐं दुआ मां कॾहिं थकबो न आहे दुआ मां कॾहिं मायूस न थिबो आहे बानो दुआ घुरे पोइ उन जो असर नज़र न आयो चवंदो अदा घणा भेरा दुआ घुरियो अलाह क़बूल करे ई कोन थो रब खे बि घणी ख़लक़ आहे चवंदा आहिनि अदा हेॾी अलाह जी मख़लूक आहे मुझी दुआ हले अल्लाह बुद्धि हले न बुद्धि इए बिल्कुल तसवर न कयो जेका तव्हां ज़बान मां लफ्ज़ कढिया या मुख झलियो न इहा दुआ रद्द न है इहा दुआ यकीनन रब जे दरबार में पहुची वई पर उन जो असर ज़ाहिर थियण जूं टे सूरतूं हूंदियूं आहिनि घणियूं तव्हां दुआ घुरी रद्द न थींदी तव्हांजा लफ्ज़ रायगान न वेंदा पर उन जे ज़ाहिर थियण जूं सूरतूं टे आहिनि या जेका दुआ तव्हां घुरी उहा दुआ जे मक़सद जे लाइ घुरी उहो मक़सद तड़े खड़े मिली मसलन तव्हां रोड ते बीठा आहियो उस्सा काढ़ो आहे गाॾी कोन्हे दुआ घुरो था मौला अॼु का गाॾी त मिला त वञी हैदराबाद पहुचा बस अञा तव्हां दुआ घुरी तेसीं का कार अचे एयर कंडीशन कार बीठी अब हल त खयूं थो हलाए इहो आहे तड़े खड़े दुआ तो घुरी दुआ अल्लाह ताला उन जो बर वक्त तोखे असर ॾेखारियो कॾहिं वरी ईअं थींदो आहे अल्लाह जो इल्म अल्लाह जी हिकमत रब ॼाणे थो उहा शइ हींअर तुंहिंजे फ़ाइदे में न आहे उहा वरी अॻिते हली वक्त गुज़रण खां पोइ उहा साॻी शइ मिलंदी या उन खां अञा भली शइ रब तोखे ॾींदो मसलन हिकड़ी शइ तो घुरी त मुंहिंजी फलाणी छोकिरी सां शादी थिए ॾाढियूं दुआऊं घुरी पर न थी छो त उन में तुंहिंजी भलाई कोन हुई उन में तुंहिंजे लाइ ख़ैर बरकत कोन हो असांजो इल्म महदूद असांजी सोच महदूद असांजो फिक्र महदूद असां सिर्फ़ हिते ॾिसूं था अॻियूं मुस्तक़बिल में छा थींदो आहे उन जी असांखे ख़बर न आहे पर अल्लाह हाल ॼाणे माज़ी ॼाणे मुस्तक़बिल बि अल्लाह समझो था हिकिड़ो मिसाल आहे हिकिड़ो टांडो पियो आहे टांडो चिमके थो हवा जीअं लॻंदी आहे टांडो चिमकंदो आहे ॿारड़ो नंढड़ो वेठो आहे
इहो चए थो यार इहा ॾाढी भली शइ आहे चिमके दी इन सां रांदि खेॾां ॿारड़ो उन टांडे खे वेझो थिए थो इन खे खणा मां जी नज़र पंहिंजे बचे में आहे मां सोचे थी त इहो टांडो जे खणंदो त ॿार जी आदत आहे जेका शइ खणंदो हथ विझंदो वात में विझंदो जे हथ लॻाईंदो त हथ सड़ी पवंदो जे वात में विझंदो त चप सड़ी पवंदा ज़बान सड़ी पवंदी अम्मा उन खे पोइते हटाए थी उन टांडे खां परते हटाए थी ॿारड़ो गत ॾेई चवे थो त इहो टांडो मां खणा या भली शइ आहे चिमकंदड़ शइ आहे अम्मा उन खे पोइते हटाए थी ॿारड़ो अॻिते वधे थो हाणे ॿुधायो त मां सॼण आहे या दुश्मन आहे मां ख़ैर ख़्वाह हुआ या बदख़्वाह हुआ जवाब ॾियो असीं सोचूं था हीअ शइ मूंखे मिले हीअ शइ ॾाढी भली आहे ॾाढी सुठी आहे हीअ शइ मूंखे मिले पर इहा त असांखे ख़बर न आहे त इहा शइ असांजे फ़ाइदे में आहे अलाए नुक़सान में आहे ख़ैर में आहे अलाए शर में आहे उन जो नतीजो छा निकिरंदो पर अल्लाह सभु कुझु ॼाणण वारो आहे तुंहिंजी मुंहिंजी अमड़ जे प्यार खां 70 भेरा वधीक अल्लाह पंहिंजे बाने सां प्यार करण वारो आहे रब जाने थो त हिन बाने जे लाइ इहा शइ इन जे ख़ैर में न आहे आफ़ियत में न आहे भलाई में न आहे रब उन खे हटाए थो रब उन खे उहा शइ नथो ॾिए ॿार रड़े थो रोए थो त इहा शइ मूंखे मिले असांजो मिसाल बि उन ॿार वांगुरु आहे असांजो अकुल असांजी सम्झ फहम इदराक सोच महदूद आहे असां सत ही नज़र रखण वारा आहियूं वेझो वारी शइ ॾिसण वारा आहियूं पर अॻिते छा थींदो नतीजो कहिड़ो निकिरंदो उहो अल्लाह ॾिसण वारो इन जे करे कॾहिं कॾहिं तव्हां जूं दुआऊं जेके घुरंदा आहियो उहे उन वक़्त में उहे तव्हांजे फ़ाइदे में न हूंदियूं आहिनि उन जे करे वरी उहा दुआ बाद में मिलंदी आहे या उन खां अञा भली शइ रब ॾींदो आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे न मां हिकिड़ो पंहिंजो मिसाल तव्हांखे ॾियां थो मुंहिंजो आस्थानो आहे दादू में करमपुर नाले सां उते जमात जो वॾी पई अचे त मूंखे ज़रूरत हुई उते वधीक प्लाट जी परियूं हिकिड़ा माण्हू हुया उन्हनि जो प्लाट हुयो उन्हनि खे असां चयोसीं भई असां तव्हांखे प्लाट ॾियूं प्लाट चओ त जिरेब जी जाइ ते असां तव्हांखे 5 एकड़ बि ॾियूं था लख रुपया तव्हांजो क़ीमत आहे त असां तव्हांखे 10 लख बि ॾियूं था इहो प्लाट ॾियूं न ॾिनो ओ भला जा बाला छड़ियल छंडियल हुया उन्हनि जा सरदार ताईं पहुचाईसीं ॻाल्हि बाबा हिननि खे सम्झायो तव्हांजे राज वारा आहिनि इहो असांखे प्लाट ज़रूरत आहे मस्जिद ठाहींदासीं मदरसो ठाही असांखे ज़ाती घुर्ज न आहे दीन जे कम जे लाइ सरदार खे बि जवाब ॾिनई दुआऊं बि ॾाढियूं घुरियूंसीं मौला इहो प्लाट ॾे न मिलियो अॼु ताईं न मिलियो वरी उन जी जाइ ते असांखे वरी मोरे में दिलबर आबाद नाले सां उन खां 10 वॾो 20 वॾो ऐं 100 गुना वधीक भलो 100 गुना वधीक भलो प्लाट मिलियो जेके ॾिसी आया आहिनि से ॾिसी आया आहिनि सम्झो था न हाणे मां चवां मौला तोखे हेतिरियूं मूं दुआऊं घुरियूं मुंहिंजी मूंखे हे छो न प्लाट ॾिनई भई अल्लाह त मूंखे ओबलाइज कयो न उन खां वधीक भलो प्लाट मूंखे ॾिनई तव्हां सम्झी ॻाल्हि या न तव्हां सां ज़िंदगी में अहिड़ा मामलात थींदा तव्हां सां तव्हांजे ज़िंदगी में तव्हांजे उमिरि में तव्हां सां खोड़ अहिड़ियूं ट्रेजिडियूं थींदियूं अहिड़ा मामलात तव्हांजे साम्हूं ईंदा पोइ अरहा न थींदा कयो रब जेको करे थो सो भलो थो करे रब जो फ़ैसिलो असांजे भलाई में आहे चओ असांजे भलाई में आहे जो कुझु अल्लाह करे थो उहो असांजे भलाई में आहे तव्हां दुआ घुरण बंदि न कयो इहा आहे ॿी सूरत पहिरीं सूरत मूं अर्ज़ कयो या त उहा शइ तड़े खड़े तकड़ी ओॾीमहिल जो ओॾीमहिल मिलंदी या उहा शइ देर सां मिलंदी या उन खां अञा भली शइ रब ॾींदो ऐं टी सूरत इहा आहे त दुनिया में उन दुआ जो रंग न लॻो ऐं आख़िरत में जॾहिं क़यामत में तूं उथंदे न अल्लाह ताला उन दुआ जो बदिलो जन्नत जे सूरत में तोखे ॾींदो जन्नत जूं माड़ियूं महल हूरूं कुसूरूं बाग बंगला इनाम इकराम रब ॾींदो पोइ चवंदो मौला मूं त अहिड़ा अमल कया बि कोन हा हे मूंखे कुर्ब कीअं कयई मालिक ही मूं ते महिरबानियूं कीअं कई रब फरमाईंदो फलाणे वक़्त में तो मूंखे फलाणे मक़सद जे लाइ दुआऊं घुरियूं हुयूं चवंदो हा साईं ॾाढियूं दुआऊं घुरियूं मां पोइ
मालिक हिकड़ी भी मुझी दुआ तो ना घाणी रब फरमाइंदो हे उहे तुंजू दुआऊं मूं पाण वट लिकाए रखियूं हुयूं उहे मूं वट मूं पाण वट महफूज करे रखियूं हे उन्हनि दुआउनि जो सिलो बदलो थई पहुचंदो मौला जे दुनिया में हिकड़ी भी दुआ कबूल न करियां त हितों वारा मज़ा मिलंदा छो त दुनिया जूं नेमतूं आरज़ी दुनिया जा इनाम इकराम जेके शयूं असां घुरूं था जन शयुनि जी असांखे तलब तांग आहे उहे सभु शयूं फानी आहिनि फुरजी वेंदियूं आरज़ी आहिनि थोरे वक़्त जे लाइ आहिनि पर जेके अॻिते नेमतूं मिलंदियूं से हमेशह जे लाइ हमेशह चवंदो मुंहिंजा मालिक जेकॾहिं न मुंहिंजी हिकड़ी बि दुआ दुनिया में क़बूल न करी हा त हितों वारा मज़ा मिलंदा बुधायो दुआ रद्द थी बुधायो दुआ रायगान वई हिते न मिलियो तो हुते बदलो जरूर मिलंदो इने जे ला या इबाद अल्लाह फरमाए तो हे अल्लाह जा बानो ला तमिल्लू बिदुआ दुआ मां मलूल न थी पवंदा कयो दुआ मां थकजी न पवंदा कयो दुआ घुरंदे कॾहिं बि तव्हां ईअं न चवंदा कयो त मुंहिंजी दुआ क़बूल न पई आहे दुआ घुरंदा रहो अॼु न सुभाणे सुभाणे न परीहं हिते न त हुते बदलो ज़रूर मिलंदो ऐं इहा दुआ जेका घुरो था न इहा तव्हां खे त फ़ाइदो ॾींदी पर तव्हां जे अबे ऐं अमड़ खे बि फ़ाइदो ॾींदी जेॾीमहिल पंहिंजे लाइ दुआ घुरो न त ज़रूर पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ घुरंदा कयो ज़रूर पंहिंजे बाबा जे लाइ दुआ घुरंदा कयो ज़रूर जहिड़ा आहिनि सभु दुआ घुरो उन्हनि जे सिहत जे लाइ उन्हनि जे आफ़ियत जे लाइ जेकॾहिं दुनिया तां लाॾाणो करे विया त उन्हनि जे मग़फ़िरत जे लाइ उन्हनि जे दर्जात जे बुलंदी जे लाइ दुआ ज़रूर घुरंदा कयो हदीस ॿुधायांव सो जाग वेठा आहियो ध्यान मुॾे आहे हड़ई चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वारे साईं फरमायो उम्मती उम्मत मरहूम मुझी उम्मत रहमत कयल उम्मता रहमत कयल उम्मता असाबन जो या रसूल अल्लाह अवां जी उम्मत रहमत कयल उम्मत कीया हबीबन फरमायो मुझा उम्मती मरंदा गुनाहन जा बोझ खणी गुनाहन जा ढिग खणी गुनाहन जा अंबार खणी मरंदा जने कब्र में पूरबा वरी जने कब्र मां उथंदा त हिकड़ो भी गुनाह न हुंदो बख्श दी असाबन जो या रसूल अल्लाह जने मुआ गुनाहन जा बोझ खणी मुआ हाने कब्र में न नमाज पढ़ियूं न रोज़ो रखियूं न हज कयूं न ज़कात ॾिनूं न खैर खैरात कयूं कहिड़ी ॻाल्हि जे करे उन्हनि जी कब्र में गुनाह बख़्शजी विया कहिड़ी ॻाल्हि जे करे उन्हनि खे रब बख़्शे छॾियो हबीबन फरमायो उन्हनि जे पोयर जे दुआउनि जे सदके बच्चो पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ थो घुरे औलाद पंहिंजे अबे जे लाइ दुआ थो घुरे मौला मुंहिंजे अबे जे कब्र खे रोशन कजाए मुझे अबे जी कब्र में नूर दाखिल कजाए या दुआ उन्हें ऊंदा ही कब्र में विंदिया या दुआ रोशनी जो कंदील बनजी रोशनी जी रात बनजी चिमकंदिया उन्हें जी कब्र के रब रोशन करे छड़ींदो अगर कब्र ऊंदा ही रोशन थी वेंदी कब्र सोढ़ी दुआ जे सदके कुशाती थी वेंदी कब्र जे अंदर वहशत दहशत अकेलाई पर जेरन जी दुआ उन जे कब्र जी अनीस जलीस उन जे कब्र जी राहत बनदी कुरान में रब फरमायो त अल्लाह जा
बाना दुआ घुरंदा हिन रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ए मुंहिंजा मौला असां के माफ़ कर जेके असां जा वडड़ा फौत थी विया अम्मड़ गुज़री वई अब्बो गुज़ारे वियो ॾाॾो गुज़ारे वियो मालिक उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमा उन्हनि जे मथां रहमत फरमा। इहा दुआ अल्लाह कुरान में बानन के सेखारी आहे। बुढ़ा जेकड़ी किन्नी क़ौम आहे वहाबी जेके सॾींदा आहिनि उहे चवंदा आहिनि त बाबा मरी वियो उनखे पंज अमल फ़ाइदो ॾींदा दुआ ख़त्मो ख़ैरात को फ़ाइदो कोन्हे। इहो वहाबियुनि जो अक़ीदो आहे पर क़ुरान ऐं हदीस जेको अक़ीदो सेखारियो आहे न दुआ चेरनि खे बि फ़ाइदो ॾींदी आहे दुआ क़ब्र वारनि खे बि फ़ाइदो। जनाज़ो नमाज़ दुआ है ॻाल्हायो जनाज़ो दुआ है जेॾी महिल को माण्हू फौत थी वेंदो आहे उन जे लाश खे अॻियां रखबो हिकिड़ो इमाम थींदो ॿिया सभु सिफ़ूं करे बीहंदा ख़बर अथव इहो जनाज़ो छा आहे इहो जनाज़ो मेड़ आहे। जीअं मेड़ खणी वञबी आहे न को सुठो माण्हू हूंदो सरदार चङो मुड़ुस उनखे अॻियां कबो आहे नंग न्याणियूं वठी वञबो आहे नंढा वॾा मेड़ वठी वञबो आहे अबा हिनखे माफ़ कर अदा असां सभु तोड़े मेड़ थी आया आहियूं। इहो जनाज़ो मेड़ आहे सॼे ॻोठ जा माण्हू नंढा वॾा गॾिजी लाश अॻियूं रखे ऐं चवंदा आहिनि मौला हिन जी मग़फ़िरत कर मालिक हिनखे माफ़ी ॾे। जंहिं जनाज़े ते टे सिफ़ूं माण्हुनि जूं हुजनि दुआ घुरनि था रब यकीनन इने मैयत के बख्शे चली। वरी जेॾी महिल मैयत खे पूरे अचो टे ॾींहं ताज़ियत थींदी आहे टे ॾींहं तॾो थींदो आहे इहो तॾो छा आहे इहा बि दुआ आहे। पंहिंजा ईंदा परावा ईंदा पर जेके दुनिया में न ठहंदा आहिनि मौत ते उहे बि ईंदा आहिनि। अदा मुंहनि कहिड़ा मार मरा गुज़ारे वियो हाणे जे तॾे ते वञूं था जनाज़े में शरीक थियूं था जेके न ठहंदा आहिनि से बि शरीक थींदा आहिनि। मिठा जेॾी महिल तॾे ते ईंदा आहिनि रब मलाइकनि खे मोकिलींदो आहे ए फरिश्तो फलाणो मुंहिंजो बानो गुज़ारे वियो आहे उन जे तॾे ते वञी ॾिसो ॿुधो त माण्हू छा था चवनि ओड़े पाड़े में ॾिसो ओड़े पाड़े में ॿुधो त माण्हू छा था चवनि। वडेरो नूर नबी खान गुज़ारे वियो अब ॾिसो उन जे ॻोठ वारा छा था चवनि जखरे वारा छा था चवनि खाट लश्कर खान वारा छा था चवनि खानपुर वारा छा था चवनि मलाइक पखड़जी वेंदा आहिनि पोइ माण्हू पाण में ॻाल्हियूं कंदा अदा नूर नबी खान वॾो भलो माण्हू अदा सुठो माण्हू फलाणे वक़्त में मूंखे कर्ज़ ॾिनई फलाणे वक़्त में मां बीमार थियुसि मूंखे पुछण आयो अबा मूंसां हीअ चङाई कयई मूंखां फलाणे वक़्त में कमु आयो। ये माण्हू उन जी तारीफ़ कंदा आहिनि हुकुम आहे जेको मरी वञे न उन जी बुराई न बयान कंदा कयो सुठियूं ॻाल्हियूं बयान कंदा जेको गुज़ारे वियो उन जा ऐब न बयान कंदा कयो भली कहिड़ो बि हुयो इंसान में खूबियूं बि हूंदियूं आहिनि खामियूं बि हूंदियूं आहिनि मरण खां पोइ उन जूं खामियूं न बयान कंदा कयो उन जूं खूबियूं बयान कंदा कयो। पोइ मलाइक ईंदा न ॿुधंदा हर को उन जी तारीफ़ थो करे तॾे ते वाखाण थी हले पई ओड़े पाड़े में तारीफ़ थी हले पई मलाइक मोटी वेंदा अर्ज़ कंदा मौला फलाणो माण्हू गुज़ारे वियो उन जो ओड़ो पाड़ो ॿुधोसीं हर को उन जी वाखाण पियो करे हर को उन जी तारीफ़ पियो करे उन जे नेकियुनि जी ॻाल्हि पियो करे त रब फरमाईंदो ए मलाइको एतिरा माण्हू इन जे सुठे हुजण जी ॻाल्हि पिया कनि त मां रब वटि बि सुठो आहे खोले ॾियोसि दरवाज़ा जन्नत जा। तॾे ते केर आयो जैसे फलाणो आलिम बि तॾे ते आयो फलाणो फलारो सालिह बि तॾे ते आयो फलाणो अमीर फलाणो फ़कीर इन जे तॾे ते आयो दुआ घुरी रब फरमाईंदो इन दुआ उन जे सदके इन जे कब्र के जन्नत जो बाग तो बणाया।
चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या पुट मूरे ध्यान कयो मां हिकिड़ी कम जी ॻाल्हि थो ॿुधायां तवज्जो मूरे कयो मदीने वारे साईं फरमायो त सुठनि माण्हुनि सां यारी रखो भलनि माण्हुनि सां यारी रखो नेक माण्हुनि सां यारी रखो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिकिड़ो माण्हू उथंदो पाण गदलो आ गुनहगार आ पर उन जा यार सुठा आहिनि उन जा दोस्त सुठा आहिनि अल्लाह हयादार आ कंहिंखे बि उन जे यारनि जे अॻियां गिरफ़्तार न कंदो रब के हया ईंदो त हेतिरा माण्हू इन जा संगती दोस्त बीठा आहिनि इन्हनि जे अॻियां कीअं इनखे गिरफ़्तार कयां कीअं दोज़ख में विझां उन यारनि जे सुठनि दोस्तनि जे करे अल्लाह ताला उन गुनहगार जा बि ढक ढके छॾींदो आहे पनाह जो पर्दो न लाहींदो आहे रब उन तां बाछ जो बुड़ो न हटाईंदो आहे इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त सुठनि माण्हुनि सां यारी रखंदा कयो सुठा माण्हू दुनिया में भी तव्हां के सुठी ॻाल्हि ॾसींदा सुठी राह ॾसींदा सुठो वाट वठाईंदा ऐं आख़िरत में भी सुठनि माण्हुनि जे करे तव्हां ते अल्लाह ढक ढकींदो दुनिया में तव्हां गुज़ारे वेंदो सुठा माण्हू तव्हांजे तॾे ते ईंदा ताज़ियत ते ईंदा तव्हांजे जनाज़े में शरीक थींदा सुठा माण्हू तव्हांजे कुल्ले कांधी थींदा वरी हिकिड़ी ॿी हदीस ॿुधो मदीने वारे साईं फरमायो जॾहिं को मरी वञे उन जे जनाज़े ते सिफ़ूं 21 जे हिसाब सां लॻायो या हिकिड़ी या 3 या 5 या 7 या 9 या 11 जेतिरा माण्हू घणा 21 जे हिसाब सां 21 अलाह खे वणंदी आहे पोइ जेकॾहिं पूरे जनाज़े जे सिफ़ुनि में हिकिड़ो माण्हू बि बख़्शल आहे हिकिड़ो माण्हू बि जन्नती आहे त उन जन्नती जमायती जे सदके उन मैयत खे रब बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे हिकिड़ो बि बख़्शल माण्हू आहे सिफ़ुनि जे अंदरि त उन हिकिड़े जे सदके रब उन मैयत खे बख़्शे छॾींदो आहे पर मैयत नेक आ सालियो आ खुद बख़्शल आ त उन मैयत जे सदके रब उन जे सिफ़ुनि में बीठल सारी जमायत के बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह मुझा दोस्तों इन जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त सुठा बणजो सुठनि सां यारी रखो ऐं सुठो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे अबे ऐं अम्मड़ सां सुठो हले असाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पीउ जे गुज़ारे वञे अम्मड़ जे गुज़ारे वञे भला अहिड़ो को अमल आहे जो कजे त उनखे क़ब्र में फ़ाइदो मिले या रसूल अल्लाह असांजो अबू असांजी अम्मड़ पालई निपायई वात जा गिरह कढी खारायई पुट तव्हांखे बच्चा प्यारा आहिनि न बच्चनि सां केॾियूं महिनतूं था कयो लोड़ियो लोचो था औलाद जे लाइ तव्हांजे लाइ बि तव्हांजे अबे अम्मड़ ईअं महिनतूं कयूं हुयूं पाणे वॾो कोन थियोई पाणे पढ़ी ऑफिसर कोन थियोई तुंहिंजे मथां तुंहिंजे अबे अम्मड़ जूं महिनतूं साईं फरमाइनि था त अबे ऐं अम्मड़ जी इज़त कयो रिदा उर रब फी रिदल वालिद व सख्तुर रब फी सख्तिल वालिद अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में आ अल्लाह जो ॾमर पीउ जे नाराज़गी में आ कीअं ख़बर पवंदी जखरे वारा कीअं ख़बर पवंदी त रब राज़ी आ या नाराज़ आ ॾिसो जे अबो अम्मड़ राज़ी आहिनि सम्झो त अल्लाह राज़ी आ जे अबो अम्मड़ नाराज़ आहिनि सम्झो त अल्लाह बि ॾमरियल आहे
साईं फरमाइन था तमा मिन वलदिन बारिन यंदुर इला वजह अबीह पियो मां सां नेकी करण वारो बच्चो रुगे पियो जे चेहरे के ॾिसे त हज जो सवाब वरी बियो भेरो ॾिसे ॿे हज जो सवाब टियों भेरो ॾिसे टे हज जो सवाब हज़रत अली साईं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे पीउ मां घर में वेठा हुजन 100 भेरा ॾिसे साईं फरमाइनि था अली अल्लाह वॾो आहे अल्लाह पाक आहे अल्लाह जे खज़ाने में खोट न आहे अली जे 100 भेरा अबे जे चेहरे खे ॾिसे 100 भेरा अम्बड़ जे पाक चेहरे खे ॾिसे त 100 हजन जो सवाब उन जे दफ्तर में रुगे ॾिसण पीउ मां जे चेहरे खे रुगे ॾिसण हज जो सवाब वदा वो मिठा अब्बो तुंहिंजो अम्मड़ तुंहिंजी परदेसी थई तुझे घर में वेठा आहिनि ये मुसाफिर आहिनि अॼु न सुभाणे वञण वारा आहिनि पीउ जो क़दुरु कजांइ अम्मड़ जो क़दुरु कजांइ यार मिली वेंदई दोस्त मिली वेंदई पर अब्बो न मिलंदई जेकॾहिं अम्मड़ विछड़ी वई त वरी अम्मड़ जी जल कोन मिली सघंदई कुराइड़ा आहिनि घर में वेठा आहिनि त बि तो ते रहमत जी छाव अबे अमर जो वजूद तुझे घर जे लाए रब जी रहमत ऐं नेमत आहे साईं फरमाइनि था अल बरकत मा अकाबिरकुम बरकतूं तव्हांजे अबे ऐं अमड़ सां गॾु आहे हाणे मिसाल 5 ॿाहिरि आहिनि न कुराड़े खे चयो तूं वञी बाबे खे तूं रहाए अम्मा खे तूं रहाए मूं ठीको खयो आहे छा ये भी मुंह ॾिठो आहे अम्मड़े बेचारी धिका खाईंदी वते मूं वटि हिकिड़ी माई आई 70-80 साल जी कुराड़ी हुजे मूंखे पई चए पीर साहब जी कोई मुझे रहने की जगह मिलेगी मुझे अम्मा छो तोखे औलाद पंहिंजो कोन्हे छा चई मूंखे 4 पुट आहिनि मूंखे घर में तड़े कढी छॾियो थी मूं पुट खे चयो बा मां कुराड़ी तव्हांजी अम्मा अचो मथो 70-80 साल जी पोड़ी मां काॾे वञा त पुट तो मूंखे चए वञी कुराड़ी यार करुणे वटि वञी रह पुट पुटी मरण जो मकाम केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे अम्मड़ जे पालियो जे निपायो जे वातन जा गिरह कढी खाराया अॼु उहा अम्मा तुंहिंजे कुर्ब जे ॻाल्हाइण जे लाइ सिके मुझा दोस्तो अबे अम्मड़ जो कदुरु कयो अबो अम्मड़ विछड़ी विया त वरी अबो न मिली सघंदई वरी अम्मड़ न मिली सघंदई मुझा दोस्तो मदीने वारे साईं सोने हबीब जो अबो अञा साईं जन अम्मड़ जे पेट में हुया त अबो साईं अब्दुल्ला विछड़ी वियो वरी अञा नंढी उम्र में हुया 4-5 साल जी जमार हुई त अम्मड़ आमना साइण बि दुनिया ता पर्दो करे वई ओडी मल मलाइक रोन पिया त मुंहिंजा मालिक तुंहिंजो नबी जो यतीम बणजी वियो रब फरमायो मलाइको पंहिंजे नबी जो मार अल्लाह रखवा पो जॾहिं बि अम्मड़ जी ॻाल्हि थींदी हुई जॾहिं बि अबे जी ॻाल्हि थींदी हुई त मदीने वारे साईं जे अखियुनि मां लुड़क वही पवंदा हुज़ूर रोई पवंदा हुया पंहिंजे अम्मड़ जा प्यार यादि करे अम्मड़ जूं शफ़क़तूं यादि करे मदीने वारो साईं रोई पवंदो हुज़ूर जन खे साईं जन जी थन प्यारण वारी अम्मा हलीमा पालियो हो आलमन का बुधो है ना अम्मा हलीमा साइण थन प्यारी हुई मदीने वारे साईं के खीर प्यारियो नंढपण में पालियो हुयो वो हुजूर फरमाइंदा हलीमा तू भी मुझी अम्मा ही सन 8 हिजरी में जरे मक्के जो शहर फतह थियो मक्के जे मज़ाफात वारा इलाइका फतह थिया
त उन्हें में बीबी हलीमा जो कबीलो बनू साद उहो भी फतह थियो। मानू कैदी थी आया, मर्द कैदी, औरतूं कैदियाणियूं, माले गनीमत उठ घोड़ा कैदी थी खणी आया हुजूर जन वट। त कबीले बनू साद वारन बीबी हलीमा के चयो त ओ हलीमा मुहम्मद तुझो बच्चो आ। असां बुधो आ त मुहम्मद पंहिंजे नातन रिश्तन जो घणो ख्याल रखंदो आ। तूं ने जे थंज प्यारण वारी अम्मा आई, तूं असां सां गॾिजी हल, मुहम्मद करीम वटि हली सिफारिश कर, असांजा कैदी मर्द कैदियाणियूं औरतूं आज़ाद कराए ॾे। बीबी हलीमा साण चयो हाओ मां तव्हां सां गॾिजी थी हलां। बीबी हलीमा साण गड्ढ ते सवार थिया, संदस घर वारो भी गड्ढ आ। मुंहिंजा दोस्तों मक्के जे शहर जे ॿाहिरों चाराना जे मंज़िल ते हुजूर जन जो खेमो लॻल आ। 10,000 असाबी चौधारी तलवारूं नंगियूं कयूं, हुजूर जे हुक्म जे इशारे जा मुंतज़िरिन 10,000 असाबन जी जमायत लश्कर आ। मुहम्मद उन्हनि जो सिपह सालार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा दोस्तो ओचितो या पुठड़ी आई आ, मेरड़ा कपड़ा हुया, सादो हाल हुयो। जेॾी महिल बीबी हलीमा आई आ त जेके असाबी पहरे ते बीठल हुया उन्हनि अंदर वञण न पे ॾिनो, हुजूर जे खेमे ॾे न पे छॾियऊं। त बीबी हलीमा चयो सुञाणो था मां केर आहियां, मुझो रस्तो रोकण वारो सुञाणो था मां केर आहियां, मां तव्हांजे नबीअ जी अम्मड़ आहियां। मां तव्हांजे मुहम्मद जी अम्मा आहियां। जेॾी महिल हुजूर जन खेमे मां अम्मा हलीमा जो आवाज ॿुधो आहे, हुजूर तकड़ा ॿाहिर निकिता, पेर मुबारक भी उखाड़ा हुया, तकड़ा ॿाहिर आया, पंहिंजी अम्मा हलीमा साण जो आजिया इस्तक़बाल कयो, पंहिंजे कुल्हनि जी चादर पाक लाहे उन ते अम्मा हलीमा खे विहारियो। मुझी अम्मा कीअं अचण थियो आ? बीबी हलीमा थी चवे त मुझे कबीले वारा मूंखे अम्मा वटि सिफारिशी बणाए आया आहिनि, तव्हां मुझो ख्याल जरूर रखंदो जो मां तव्हांजी अम्मा आहियां। हुजूर फरमायो अम्मा मां 17 ॾींहं हिते जाराना में तरसियो ई तुंहिंजे ख़ातिर हुयुसि। मुझे खबर हुई तो मुझी अम्मड़ के सिफारिशी बनाए मूं वटि जरूर ईंदा। अम्मा तुझो अचण मुबारक आ, तुझा सब के दी आजाद, तुझो सब के दियाणियूं आजाद, मां पंहिंजे अम्मड़ जी फरमाइश रद्द न कंदुमि। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या मुझा दोस्तो नवा नवा साहबी पुराणन सहाबन का पुछन पिया भाई ये बुढ़ड़ी केर आ? असांजे नबी पंहिंजे कुल्हनि जी चादर विछाए उन ते विहारियो त पुराणा साहबी चवन पिया बा सुञाणो नथा या मदीने वारे साईं जी अम्मड़ा जे थन प्यारी हुई। ही छो पे कयूं उम्मत के सबक पिया सेखारन त पंहिंजे अबे अम्मड़ जी हीअं इज्जत हीअं एतराम कबो आ। मुंहिंजा दोस्तो जेते अबो अम्मड़ नाराज हुजे न उन्हें के रब भी माफ़ी न ॾींदो। भली ये 15 शाबान जी रात मथों अचे पई थी, याद अथव न यार? या जाटन जी रात ना है, फटाकन जी रात ना है, आतशबाजी जी रात ना है, यह रात पुनल के परचाण जी रात आ, रब के राजी करण जी रात आ। साईं फरमाइंदा इन रात में अल्लाह आसमान दुनिया ते लही इंदो आ, ऐलान कंदो आ आहे को घुरण वारो त ॼास।
आए को बीमार शिफा दियांस, आए को दर्दमंद दर्द लायांस, आए को बे औलाद पुत्रानो औलाद दियांस, आए को परेशानियों वारो परेशानियों लाहे छड़ियांस। पूरी रात रब जे रहमत जा पड़ा फिरंदा हन, पर इन रात में जेते अब्बो अम्मड़ नाराज आ, रब उन्हें के निहारी दोई पुत्र जखरे वारा। जेते अब्बो नाराज आ, जेते जीजल नाराज आ, 15 जी रात आ, रहमत जी बरसात आ, पर इन्हें बदबख्त के रब बख्शींदो तन, माफी तन दींदो, दुआ तन कबूल कंदो, पर इन्हें ने अल्लाह निहारींदो ही न। जे पंजे अब्बे अम्मड़ के नाराज कयो आ, ओ बाना रब जा अब्बे अम्मड़ जी दिल न रंजाइंदा कयो, पीउ मां जी दिल न दुखाइंदा कयो। जेते अब्बो अम्मड़ नाराज आहिनि, 15 जी रात बि उन्हनि खे माफ़ी नथी मिली सघी। चओ सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो, इमाम तबरानी माजम औसत में रिवायत दिया, हबीबन फरमायो यत्तलिउल्लाह इला जमी खल्क़िही लैलतन निस्फ मिन शअबान। साईं फरमाइंदा जने 15 शबान जी रात इंदी आ, अल्लाह आसमान दुनिया ते लही दुआ पंजे बानन जे करीब थी विंदो आ, पंजे खजानन जा दर खोले छडींदो आ। रब फरमाइंदो आ त अज माफी जी रात आ, अज बख्शिश जी रात आ, पो फयगफिरु लिजमीइ खल्क़िही इल्ला लिमुशरिकिन औ मुशाहिन। अल्लाह पंजी सारी मखलूक के 15 शबान जी रात ते माफी दींदो आ, पर मुशरिक के माफी न दींदो। मुशरिक के जेको अल्लाह सा शिरक तो करे इन्हें के माफी न दींदो। ऐं बियो उहो जेको दिल में बुग़्ज़ कीनो रखियो वेठो आ, कुदूरत दिल में रखियो वेठो आ, हुन सां नथो ठहे, हुन सां नथो ॻाल्हाए, हुन सां वेर, हुन सां चपकलश, हुन सां लड़ाई। इहो माण्हू जेको दिलुनि में बुग़्ज़ कीनो अदावत रखियो वेठो आ, 15 जी रात इन्हे माण्हू के माफी न मिली। साईं फरमाइनि था व आकुन लिवालिदैहि, जेको पंहिंजे वालिदैन जो नाफरमान आ, अबे अमड़ जी दिल रंजाइण वारो आ, पीउ मां खे ॾुखाइण वारो आ, इन माण्हू खे 15 जी रात में माफ़ी न मिलंदी आ। वदा जेकॾहिं पीउ मां जेरा थई त 15 अचण खां अॻ में उन्हनि खे परचाए जाए, अॻ में उन्हनि खां माफ़ी वठ जाए। पर जेकॾहिं पीउ मां गुज़ारे विया आहिनि, उन्हनि जे क़ब्र ते वञी कुल पढ़जाए, दुआ घुरजाए, उन्हनि जे लाइ ईसाले सवाब कजाए, ख़ैर कजाए, ख़ैरात कजाए, उन्हनि जा रूह राज़ी थी वेंदा। अॼु ही ख़ैरात थी आ, अॼु रियाज़ पंहिंजे अबे अमड़ जे लाइ ख़ैरात कई आ। साईं फरमाइनि था जेॾी महिल को ख़ैरात कंदो आ, माण्हू जेके ख़ैरात खाइनि था, ख़ैरात करण वारे खे रब गिर गिर जे बदले में कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूल। ख़ैरात करण वारे के गिर गिर जे एवज़ में हज कबूल पियल ऐं उम्रे कबूल पियल जो सवाब मिले। हाणे मसलन हिकड़ी देग में घणा गिर थींदा? हां हिकड़ी देग में जेकॾहिं 50 गिर थियनि त 50 हज, 50 उम्रा, सौदो सस्तो आया महांगो आ। पो जेॾी महिल
रियाज साहब दुआ तो करे मौला ही जेका खैरात कयम न इने जो अजर ऐं सवाब मुझे अब्बे मुझे अमड़ के पहुंचा। रब फरमाइंदो तू पंहिंजो सवाब खैर तो कयो आ न खैरात तो कया तू पंहिंजो सवाब पीउ मां खे तो दी सखावत तो करी पंहिंजी मिल्कियत पंहिंजे पीउ मां खे तो दी मां रब तोखां वॾो सखी आया मां रब तोखां वधीक सखावत करण वारो आया हाने जेतिरो सवाब तोखे ओतिरो सवाब तुंहिंजे अब्बे ऐं अमड़ पुट ॻाल्हि सम्झव न इएं न थींदो जो अधु अधु करे मिसाल हे 1000 जो नोट आहे न अधु करे 500 हिन खे 500 हिन जे पीउ मां खे न अल्लाह सखी आहे हिन खे 1000 जो सवाब हुननि खे 1000 जो पर हिन तरुगे दुआ घुरी मौला मुझो अब्बो मुझी अम्मा पर जे अञा वॾी दिल करे चवे मौला जखरे जा जेकी भी गुज़ारे विया सजे मुकाम वारन के तो हर कब्र में अल्लाह ताला ओतरो पूरो सवाब मोकलींदो पर जे अञा वॾी दिल करे रुगे जखरो न जे मौला सजी सिंध में जेके मुसलमान गुज़ारे विया तो हर कब्र में ओतरो सवाब मिलंदो पर जे अञा वॾी दिल करे चवे मौला जेतिरा भी हुजूर जा उम्मती फौत थी विया आहिनि के अरब में के अजम में के उत्तर के दक्षिण के ओभर के ओल करोड़े अरबे हुजूर जा उम्मती फौत थी विया हर कब्र में रब ओतिरो ही सवाब मोकलींदो वरी एतिरो सवाब खैरात करण वारे जे दफ्तर में भी लिखाईंदो सौदो सस्तो आया मांगो हिय मुकाम का लंघो न कब्रिस्तान का लंघो त तवा हिकड़ो बेरो आयतुल कुर्सी पढ़ो या हिकड़ो बेरो सूरत फातिहा पढ़ो अलहमदुलिल्लाह हर के याद है न नंढन वडन के अलहमदुलिल्लाह सभनी के याद है हिकड़ो बेरो सूरत फातिहा अलहम शरीफ पढ़ी चो मुजा मौला हिन फातिहा जो सवाब हिन सजे मुकाम वारन जे रूहन के पहुंचा त हर कब्र में रब 70 नूर दाखिल ने पढ़ण वारे के रब 70 नबियन जेतरो अजर ऐं सवाब हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ किताब शरह सुदूर जे अंदर तेकड़ो वली सगोरो हो वने पियो सफर में के कब्रिस्तान का गुजरो रात पजी होते रही पियो झूपड़ी हुजे रस्ते जे पासे में मुकाम हुजे उने मुकाम जे झूपड़ी में रात रही पियो हिय कयई जो सुमण का अग में अलहमदु शरीफ पढ़ी उन्हनि के बख्शई सुमी पियो रात थिया वो वली सगोरो ख्वाब में तो दिसे पियो त वो मुकाम नजर आयो से कब्रूं ये खुली पियो न उन्हनि मां माण्हू निकता आहिनि जिए सोन चिमकंदो आ न ये चमकंदड़ शयूं मथों वसन पियो उहे कब्रुनि वारा वठन पिया झपटन पिया हासिल पिया कन हिकड़ो मानू डिठे कब्र मा निकतो भली कुर्सी पई आ उन ते कुर्सी ते वेही रहे वो वठे न पियो झपटे न पियो त इन वली सगोरे चयो सम्या ही छा माजरा है छा तो दिसा जिया बा हितो हिकड़ो अल्लाह वारो लंघियो केर गालायो हिकड़ो अल्लाह वारो हितो लंघियो 6 महीना थिया आहिनि अग में हितो लंघियो हिकड़ो बेरो आयतुल कुर्सी पढ़ी ऐं चई त मौला हिन आयतुल कुर्सी जो सवाब हिन सारे मुकाम वारन जे रूहन के पहुंचा सो 6 महीना थिया आहिनि वो सवाब अञा पे तो बस अञा पे दा वठन खुटो ना जे भला तू कुर्सी ते वेठो ही जो तू न तो वठी जे गाली आहे त मां जने वफात कई न मुझो पुत्र कुरान जो हाफिज हुयो मुझो बच्चो कुरान जो हाफिज पुठियो छडियो हुयम वो रोज कुरान पढ़ंदो आ सिपारा पढ़े एमयू पढ़े ऐं मंज़लू पढ़े सवाब मुखे पहुचंदो आ मुखे इने जी जरूरत ना है वठण जी झपटण जी मुझे बच्चे जे तिलावत जो सवाब मुखे खरार अंबार थी मिलंदो रहंदो आ हां अल्लाह करे शर पंजे पुत्र के कुरान जो हाफिज करी अल्लाह करे पंजे बच्चन मां के खणी को दीन जो आलिम करी खुदा जाने कब्र में तुझे मथा रहमत ही रहमत बरकत ही बरकत वसंदी ओ मिठा ओ मुजादा ही दुनिया फानिया ही जहान फानिया अज न सुभाणे ही मुल्क छडनो आ हर केंजा बच्चा बेड़ा कोनन जेड़ा अदे रियाज
हिन पंजे अबे अमड़ के याद कयो हर के जा बच्चा भी ये कोन कंदा हन ओ मिठा पंजा अमल कयो इबादत कयो चंगा कम कयो नेक रस्ते ते हलो त अल्लाह राजी थे मदीने वारो साईं राजी थे ओ मिठा मदीने वारे साईं जे सुन्नत ते हलंदे शरीयत ते हलंदे रब के रिझाण वारी आ रात अचई थी 15 वारी मलाबी घट था गालायो हां अल्लाह करे चल फटाकन खांदो के वंद काई मिले ये जाटू बारण फटाका छोड़न यो काफरन जो हिंदुन जो कमा मुसलमान इने रात में जागंदा इबादत कंदा अल्लाह जो जिक्र फिक्र कंदा इमाम बेहकी रिवायत आंदी आ मदीने वाले साईं फरमायो त जे रात 15 शाबान जी तवा के मिली वने न कुमू लैलतहा व सुमू नहारहा या रात जागो इबादत कयो ए टीह जो नफली रोजो रखो वो छाता जो या रात मलाइंदो केड़ा केड़ा मलाइंदो मथे मथे अदर करो या रात मलाइंदो ए टीह जो वरी नफली रोजो रखो जेको इन रात में 50 नफल पढ़े 50 नफल सलातुल खैर सरबिया बरकातू पढ़ी सलाम बरायो वरी बरकातू पढ़ी सलाम बरायो इन तरह सा 50 नफल थींदा रकातू थींदियूं 100 जेको 100 रकातू पढ़े इन रात में उन जे पूरी जिंदगी जे गुनाहन के रब बख्शे माफ करे तो मदीने वाले साईं फरमाए जेको इन रात में 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल उन जे रिज़्क में बरकत पूरो साल उन जो आफतूं शामतूं मुसीबतूं रब टारे छड़ी जेको इन 15 शाबान जी रात में सुरमो पाए अखियुन में 21 जे हिसाब सां 3 हेडों या 3 हेडों 5 हेडों 21 जे हिसाब सां पाए त इहो माण्हू पूरो साल इन जो अखियूं न दुखंदियूं न इन जे अखियुन में तकलीफ थींदी न का अखियुन जी बीमारी पुट समझो था इन रात जे अंदर मदीने वाले साईं फरमायो त सलात तस्बीह जी नमाज पढ़ो तवा जा अग्या पोया नंढा बड़ा जाहिर बुझा हड़ई गुनाह जिंदगी जा रब बख्शे माफ करे छड़ी भला एकड़ी दावत जाम जखरे वाला कबूल कंदो जखरो मुझे दोस्तन जो शहर है अल्हम्दुलिल्लाह मैं खानपुर में मैट्रिक पास कया जखरे जा घणा मुझा दोस्त मुझे पासड़े में बैठो आदो बदरदीन अदो साजन बैठो आ खोड़ सारा मुझा दोस्त हन अज इनन के दिसी मुझी दिल डाडी खुश थी सच्ची बुधाया मुके दिली खुशी थी आ पंजा पुराना संगती दिसी अज ता के दावत देण आयो है 15 शाबान जी रात मूसा गड ची मलाजो फकीर अल्लाह जा सालियाबाना हजारन जे तादाद में नेक जाकिर भलारा गड थींदा गडजी सलात तस्बीह जी नमाज थींदी ऐं इज्तिमाई दुआ थींदी लखे माण्हुनि जो इज्तिमा हुंदो मर्द औरतूं नंढा वॾा कुराड़ा पोड़ा पक्का गडजी दुआ घुरंदा या दुआ अल्लाह रद्द न कंदो तहां बिन दुआ में शरीक थींदो शरीक ता सबनी के दिल जे गहराइन सा दुआ या दावत पेश कया तो इन महफिल में शरीक थियो दुआ में शरीक थियो भला जे उते न पहुंची सकियो तो पंजे घर में या रात मलाए जो ए पंजे पी मां जी इज्जत कजो एहतराम कजो उनन की खिदमत कजो फरमाबरदारी कजो जे गुजारे व्याहन तो उनन के लोलो मानी जो या को पानी जो थदो गिलास भी उनन जे रूह के ईसाले सवाब कयो न तब उनन जा रूह खुश थी विदा एकड़े असाबी सगोरे अर्ज के या रसूल अल्लाह मुझी अम्मड़ अचानक गुजारे वई अचानक ओचतो मुझी मां गुजारे वई या रसूल अल्लाह चाहा तो पंजी अम्मड़ के को फायदो पहुंचाया को एड़ो अमल आहे जो मां पंजी अम्मा के कब्र में नफो पहुंचाया साईं फरमायो हां तू पानी जी खैरात कर छा कर पानी जी खैरात कर हे पानी मन अरवा कबदन जाएन फलहुल जन्नह साईं फरमाता प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए रब उनके जन्नत नसीब कर पानी जी खैरात कर उन सोचो जाने पानी जी एकड़ी खली या बाटली या को गिलास या जग कया छो न मदीने में खूह तो खोटराया खूह खोटराई उन ते लिखराए चनी हाज़ल बीर ले उम्मे सादिन हे खूह पंजी अम्मड़ उम्मे साद जे ईसाले सवाब जे लाए
हाणे हे खूह जैसी हूंदो इंसान पानी पींदा जानवर जीत पखी पखण पंहिंजो प्यासो जिगर रजाईंदा तुंहिंजी अमड़ खे पियो सवाब मिलंदो पियो अजुर मिलंदो पियो अजुर मिठा जेकने पंजे अबे अमड़ के सवाब पहुंचाइण चाहियो त अल्लाह ताके तौफीक ॾिनी आहे ॻोठ में मस्जिद ठहरायो मदरसो ठहरायो को हिकिड़ो कमरो मदरसे जो ठहरायो उन में बच्चा कुरान पढ़ंदा जेसी ताईं इहो मदरसो हूंदो तव्हांजे अबे अमड़ के अजुर पियो मिलंदो सवाब जो ईअं सम्झो खातो खुली वेंदो मिठा पीउ मां जी फरमाबरदारी कयो नेक बणजो सालिह बणजो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ पढ़ो निमाज अल्लाह जो फर्ज आ निमाज रब जो कर्ज आ निमाज मुसलमान जी निशानी आ निमाज ईमान वारन जी अलामत आ जन्नत जो चिट्ठो आ बेहश्त जो सर्टिफिकेट निमाज समझो था मदीने वाले साईं फरमाए जेको पंज निमाजूं पढ़े ठाए ठाए वक्त सिर पढ़े खुशू खुजू सां पढ़े क़यामत जे ॾियारे मुंह मोहम्मद सां गॾु जन्नत ॾे हलंदो जेको निमाज छॾे ॾे क़यामत जे ॾियारे फिरौन सां कारून ऐं हामान सां दोज़ख में वेंदो मां मोहम्मद उन जी सिफारिश बि न कंदुसि ओ मिठा मदीने वाले साईं जी शफाअत खपे मदीने वाले मीर जी शफाअत खपे जे खपे त 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो 15 शाबान मल्हायो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थे सभई हिकड़ो बेरो अलहम्द शरीफ 11 बेरा कुलो वला आद पढ़ो त मरहूमन जे रूहन के तोहफो पेश कंदासीं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम क़ुल हुवल्लाहु अहद कुरान शरीफ जा खत्मा 35 सूरत यासीन 1033 दुरूद तुंजीना 4444 सूरह मुल्क